नाज़रीन, ज़िले शिकारपुर जे शहर मदेजी खां वाक़े अहम ख़बर ॾियां त सोशल मीडिया प्रेस क्लब मदेजी में ॾखण ऐं मदेजी जे सहाफ़ियुनि जो हिकु हंगामी इजलास थियो। इजलास में ॾखण जे सीनियर सहाफ़ी असगर थईम तां कुझु ॾींहं पहिरियां थियल अगवा कोशिश वारे मामले ते ग़ौर वीचार कयो वियो। सोशल मीडिया प्रेस क्लब मदेजीअ में सहाफ़ियुनि जे थींदड़ इजलास जी सिदारत सहाफ़ी अयूब बिरोही ऐं सिकंदर राव जो कई, जॾहिं त असगर तयम, सजाद भुट्टो, कमांडो पंवर, अयूब बिरोही, इलाही बख्श भुट्टो, सिकंदर राव जो, अमीर बख्श जुणे जो, मुअज़्ज़म भुट्टो, नवीद अहमद दल, तौफ़ीक अहमद जतोई, अहसन सिकंदर राव जो ऐं ॿियनि सहाफ़ियुनि इजलास में शिरकत कई। इंतिहाई अफ़सोस जो इज़हार कयो वियो इजलास में त हिकु सहाफ़ी जेको कलमकार आहे, जेको पूरी ज़िंदगी अवाम जे हक़नि जे लाइ पाण पतोड़े थो, लोड़े थो, खून पसीनो वहाए थो, पर अॼु उहो पंहिंजे जान जी हिफ़ाज़त जे लाइ परेशान आहे ऐं हुन हिकिड़ी हसास प्रेस कॉन्फ्रेंस कई आहे त मुंहिंजे फैमिली खे जानी माली नुक़सान जो पूरो ख़दशो मौजूदु आहे। हुन जे घर जे अंदरि हिकिड़ा हथियारबंद हथियारनि सां राति जे पहर में घर में घिरिया आहिनि ऐं हुनखे अगवा करण जी कोशिशि कई वई आहे। पर उन वक़्तु जेको आहे ख़ुशकिस्मती सां जेको सहाफ़ी असगर थईम उहो कंहिं ॿिए कमरे में मौजूदु हुयो, जंहिंखे हू ॻोल्हे न सघिया त हू वापसि हलिया विया। त उन बावजूदि हितां जा असांजी जा नोटेबल माण्हू हुजनि, सियासी नुमाइंदा हुजनि, कंहिं बि हिन वक़्त ताईं उन सहाफ़ीअ सां कंहिं क़िस्म जो को हमदर्दी जो इज़हार न कयो आहे। सहाफ़ी हितां जा सरापा एहतजाज बणियल आहिनि, मुसलसल एहतजाज पिया थियनि। पुलिस ॼाणी वाणी केस खे लह मिटी करण जे चकर में आहे। सहाफ़ी असगर तइम पाण सां थींदड़ वाक़े मुतलिक़ इंकशाफ़ कया आहिनि त मूंखे हितां जे बासर धुरियुनि खां ख़तरो आहे, त उन जे बावजूदि बि कई सहाफ़ी जाम शहादत नोश पाए चुका आहिनि ऐं उन खां पोइ सहाफ़ियुनि सां थींदड़ ज़ुल्म कंहिंखां लिकियल न आहिनि। उन बावजूदि बि हितां जा असांजा सियासी कर्ता धर्ता तोड़े पुलिस इंतिज़ामिया ख़बर न आहे अलाए छो ख़ामोश तमाशाई बणियल आहे। इन हवाले सां सहाफ़ियुनि इंतिहाई इजलास में तशवीश जो इज़हार कयो। मां तव्हांखे ॿुधायां त इन हवाले सां सहाफ़ियुनि इहो पिणु फ़ैसिलो कयो त ईंदड़ 2 ॾींहंनि ताईं वरी हिकिड़ो अहम इजलास सहाफ़ियुनि जो कोठायो वेंदो ऐं SSP सां मुलाक़ात सां गॾु एहतजाज जो दाइरो पिणु वसी कयो वेंदो। मां तव्हांखे ॿुधायां त हिन वक़्तु असांजे PS 9 में जिते जंहिं जुडिक्शन जंहिं इलाइक़े में असां एहतजाज था कयूं, उते इलेक्शन जो हिकिड़ो प्रोसेस बि शुरू आहे ऐं सियासी नुमाइंदा जेके अवाम जो वोट वठणु चाहिनि था, उन्हनि जे कन ते बि जूअ नथी चिरे। मूंखे इंतिहाई अफ़सोस थो थिए कोट दुरानी वारनि ते, कमारिया हाउस वारनि ते ऐं उन खां अलावा जेका महार हाउस वारनि ते, कुल आहिनि त 3 हाउस। उन खां अलावा असांजा जेके कुझु ॿिया जेके सियासतदान आहिनि, जंहिंमें आगा इम्तियाज़ बाबर आहे, उन खां अलावा हेॾां ॾखण साहिबु आहिनि, उन खां अलावा ॿिया जेके आहिनि असांजा सियासतदान आहिनि, उहे बि हिन वक़्त ताईं कंहिं क़िस्म जो को राब्ते में असगर तइम इंतिहाई मायूसी जो इज़हार कयो त मूंसां कंहिं क़िस्म जो को राब्तो न कयो आहे। असां ज़िले चेयरमैन सरदार ज़ुल्फ़कार ख़ान कमारियो, सरदार दादा नजब ख़ान कमारियो ऐं MNA शहरियार ख़ान मार, अलाज घोसबश ख़ान मार साहिब जिन खे अपील कंदासीं त तव्हांखे जा जेके अॻु पुठि करण वारा माण्हू आहिनि उहे शायदि तव्हांखे हिन हसास मामले मुतालिक़ नथा आगाह कनि, या तव्हां अलाए छो हिन मामले ते ख़ामोश आहियो। हिकु वॾो सहाफ़ी, सीनियर सहाफ़ी इंतिहाई मायूस कुन हालात में हिकु ख़तरनाक ऐं हसास प्रेस कॉन्फ्रेंस थो करे, जंहिंमें हू ख़दशो थो ज़ाहिर करे त मूंखे जानी माली ख़तरो आहे। उन बावजूदि बि इंतिहाई बेहसी वारी कैफ़ियत लॻी पई आहे जो असांजो को पॉलिटिशियन कंहिं क़िस्म जी का बि हमदर्दी करण लाइ तयारु कोन्हे को। असां सहाफ़ी सॼो ॾींहुं इन्हनि सियासतदाननि जी अॻु पुठि करे उन्हनि खे चमकाइण में पूरा हूंदा आहियूं, उन्हनि जा क़सीदा ॻाईंदा आहियूं, पर हिन वक़्तु असांजा सहाफ़ी कंहिं मसइले में मुंझी ऐं फासी पवनि था त इहे ई जेके सियासतदान आहिनि उहे अखियुनि ते कारी पटी ॿधी सुम्ही था पवनि। इंतिहाई अफ़सोस जो मक़ाम आहे। मूंखे MNA शहरियार ख़ान मार साहिब ते इंतिहाई अफ़सोस थो थिए, कमारिया साहिबनि ते अफ़सोस थो थिए,
कोट दुरानी वारनि ते आगा शहबाज़ खान तव्हां त स्पीच में चयो त मूंखे वालिद मोहतरम जेको आहे सॼो कुझु ब्रीफ करे वियो आहे, आगाह करे वियो आहे, पोइ तव्हांखे कंहिं हिन वक़्त ताईं इहो न ॿुधायो आहे त हितां जो तव्हांजे गढ़ी यासीन खां कुझु क़दमनि जे फ़ासिले ते वाक़ियो शहर आहे ॾखण में, उते जेको सहाफ़ी आहे उहो इंतिहाई परेशान आहे, तव्हां उन तां अञा ताईं हमदर्दी न करे सघिया आहियो?